नाज़रीन, लार्ज लाल सैयद समन शाह सरकार जो उर्स 21 अक्टूबर का शुरू थी रहियो आहे। उर्स जे मौक़े ते दरगाह ते ईंदड़ अक़ीदतमंदनि ऐं ज़ाइरीन लाइ का बि सहूलियत फ़राहम नाहे। उन हवाले सां पंगरियो मां रिपोर्ट करे रहियो आहे अलीगुल खोसो। लार्ज लाल सैयद समन शाह सरकार जो सियालिनो उर्स मुबारक 21 अक्टूबर का शुरू थी रहियो आहे। हिन नवे उर्स मुबारक जे मौक़े ते लखनि जी तइदाद में ईंदड़ अक़ीदतमंद ऐं ज़ाइरीन जे लाइ का बि सहूलियत मुयसर नाहे। हिन दरगाह ते साफ़ पाणी जी शदीद खोट समेत औरतुनि जे वाशरूम जा के बि इंतज़ाम न आहिनि। जेके अॻु वाशरूम मौजूदु आहिनि उन जी तमामु ख़राब हालत आहे ऐं कंपाउंड वाल खां ॿाहिरि आहिनि, जॾहिं त मेले दौरान सिक्योरिटी ख़दशनि सबबि कंपाउंड वाल खे सील कयो वेंदो आहे, जंहिं करे वाशरूम इस्तेमालु नथा थी सघनि। औकाफ़ खाते पारां 4 करोड़ जी लागत सां ठहंदड़ मुसाफ़िर खाना 2 सालनि खां वठी ज़ेर तमीर नज़र अचनि था, जॾहिं त अॻु में तमीर थियल मुसाफ़िर खाना मौजूदु आहिनि मगर संदुन छित मौजूदु नाहे। नहीं, पानी वानी पीने का कुछ भी नहीं है और घर भी नहीं है, कोई ठिकाना भी बैठने का भी नहीं है। यहाँ का लोग बहुत परेशान है। तो परेशानियाँ दूर करे, ये मसला परेशानियाँ दूर करे, यहाँ के सबूलत कर दे। को बाथरूम जी सहूलत है, का बि सहूलत कोन्हे। औकाफ़ खाते वारनि का बि सहूलत कोन ॾिनी आहे, न को का सहूलत आहे। असां पाणी पंहिंजो खणी आया आहियूं ऐं वाशरूम जी का बि सहूलत कोन्हे। लेडीज़ तमामु घणी परेशान आहे। वाशरूम जे लाइ महिरबानी करे औकाफ़ खाते खे असां अर्ज़ु था करियूं हथ ॿधी त हिते तमामु घणे में घणा वाशरूम ठाराए वञनि। मथां ॾियारो अचे पियो, मेलो लॻे पियो सैयद समन शाह सरकार जो, महिरबानी करे वाशरूम जो बंदोबस्तु कयो वञे। बदीन खां आया आहियूं। हिते न मुसाफ़िर खानो आहे, कुझु बि अहिड़ी का वसाइल का बि शइ कोन्हे का, ऐं न को का सहूलियत आहे, न का पाणीअ जी सहूलियत आहे। हिते का बि शइ कोन्हे का, असांखे का बि सहूलियत कोन्हे, न बाथरूम आहे, न का अहिड़ी सहूलियत आहे, न ॿार बचे अचण जी सहूलियत आहे, का बि शइ कोन्हे। हिते ॾिसो पिया तव्हां, ॿार वेठा आहिनि, हे ॾिसो पिया तव्हांजे साम्हूं आहिनि, का बि शइ त सहूलियत हिते अञा त कुझु बि कोन्हे को। असां आया आहियूं, बाक़ी परेशान थी विया आहियूं। परे खां आयल ज़ाइरीन वधीक ॿुधायो त असांजो लार्ज लाल सां रूहानी अक़ीदो आहे, उन ई करे हिते हर साल उर्स मुबारक जे मौक़े ते अचूं था, पर बुनियादी सहूलतूं न हुअण करे असांखे सख़्तु परेशानी थींदी आहे। कैमरामैन सिकंदर अली खोसो सां गॾु अलीगुल खोसो, आवाज़ TV न्यूज़ पंगिरियो।